पाक आर्मी एविएशन जो MI-17 हेलीकॉप्टर मुजफ्फराबाद वेझो हादसे जो शिकार। हेलीकॉप्टर टेकऑफ दौरान तकनीकी ख़राबी सबब हादसे जो शिकार थियो। ISPR पाक आर्मी एविएशन जो हेलीकॉप्टर तबाह थियण जी तस्दीक कंदे चयो त MI-17 हेलीकॉप्टर में सवार समूरा एहलकार शहीद थी विया। हादसे बाद रेस्क्यू रिकवरी टीमूं फौरी तौर ते पहुची वयूं। हादसे जे तकनीकी सबबनि खे ॼाणण जे लाइ बोर्ड ऑफ इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो। सदर आज़म ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो हेलीकॉप्टर हादसे ते अफ़सोस जो इज़हार। सदर चयो त क़ौम शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश करे थी ऐं घर भातियुनि जे ॾुख में बराबर जी शरीक आहे। वज़ीर आज़म जो पूरी क़ौम पंहिंजे बहादुर सपूतनि जी क़ुर्बानीनि खे सलाम पेश करे थी। फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां बि हादसे ते ॾुख जो इज़हार। दहशतगर्दी जे चैलेंज खे मुड़ियण जे लाइ वसीला घुर्बल आहिनि। दिफ़ा जे लाइ वसीलनि जी फराहमी असांजी तरजीह आहे। वफ़ाक़ हर मामले ते निहायत संजीदगी सां सूबनि सां मुशावरत कई। बजट जे हवाले सां सूबनि सां केतिरे हफ़्ता मुशावरत जारी रखी। सूबनि भरपूर सहकार कयो। सभिनी IMF प्रोग्राम ते अमल जारी रखण जे लाइ अज़म वठायो। टीम वर्क तौर पाकिस्तान जे मफ़ाद में बहितरीन फ़ैसिला कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास खे ख़िताब। संदसि चवण काल राति IMF जे MD सां ॻाल्हायो। हू क़दमनि खां मुतमइन हुई। मुल्की मैशियत खे वॾनि चैलेंजिस खे मुड़ियणो पियो। मुल्की मैशियत जी तरक़ी में हिसो विझणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। अॼु मैक्रो सतह ते मुल्की मैशियत मुस्तहकम आहे। रोज़गार जा मौक़िया, एक्सपोर्ट, मुआशी बहितरी, पैदावारी सलाहियत वधाइणु सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। खिते जी सूरतहाल सबबि तेल जूं क़ीमतूं आसमान सां ॻाल्हियूं करण लॻियूं। तेल जी क़ीमतुनि जी मद में अवाम खे 128 अरब रुपयनि जो रिलीफ फराहम कयो। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल ईंदड़ माली साल जे लाइ 1000 अरब रुपयनि PSDP जी मंज़ूरी ॾिनी वई। PSDP में घरू ऐं दिफ़ा खां सवाइ को बि नओं मनसूबो शुरू न थींदो। ईंदड़ माली साल जे लाइ मजमूई क़ौमी तरक़ियाती बजट 3669 अरब मंज़ूर। वफ़ाक़ जे तरक़ियाती बजट 1000 अरब रुपया हूंदी। सूबनि जे तरक़ियाती बजट 2218 रुपया मुख़्तस करण जी मंज़ूरी ॾिनी वई। फेडरल इंटरप्राइज़ तरक़ियाती बजट 451 अरब रुपया मुक़रर ऐं ज़रई शोबे जी तरक़ी जो हदफ़ 3.6% मुक़रर। क़ौमी असेंबली जे स्पीकर सदर आया सादिक पार्लियामानी अॻवाणनि जो मुशावरती इजलास तलब करे वरितो। क़ौमी असेंबली जा जजमान मौजूदु मुशावरती इजलास 6 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। इजलास में क़ौमी असेंबली जी मौजूदा इजलास समेत वफ़ाक़ी बजट ते मुशावरत कई वेंदी। इजलास में शिरकत जे लाइ सभिनी पार्लियामेनी अॻवाणनि खे आगाह कयो वियो। पीपल्स पार्टी नून लीग के विच में गिलगित बल्तिस्तान जे मामलनि ते गॾिजी वेही मुशावरत करण ते इत्तफ़ाक़। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां नायब वज़ीर आज़म जो राब्तो। इसहाक़ डार PP चेयरमैन खे गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में कामयाबी ते वाधायूं ॾिनियूं। ज़रीन मौजूदु नायब वज़ीर आज़म PP चेयरमैन सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे विच में हिन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ आहे त सभ खां वधीक सीटूं खटींदड़ पार्टी ई हुकूमत ठाहींदी। पाकिस्तानी पाक अफ़गान सरहदी इलाइक़े में फितरत ख़वार जी कैंप सही ठिकाणनि ते कार्रवाई। वफ़ाक़ी वज़ीर अता तारक चयो त पाकिस्तान में ताज़नि दहशतगर्दी जे वाक़िअनि खां पोइ पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में कुझु इंटेलिजेंस मालूमात जी बुनियाद ते कार्रवाई कयूं वियूं। कार्रवाई में फितरत ख़वार सां तालुक़ रखंदड़ 26 दहशतगर्द मारिजी विया। आज़म इस्तेहकाम विजन तहत दहशतगर्दी ख़ात्मे लाइ कार्रवायूं जारी रहंदियूं। अमरीकी फ़ौज ईरान जे बंदर अब्बास कशिम ॿेट ऐं सड़क ते हमला। अमरीकी सेंट्रल कमांड चयो सदर ट्रंप जी हिदायत ईरान ते हमला पंहिंजे दिफ़ा में कया। हमला अमरीकी हेलीकॉप्टर खे ईरान जे जवाब में कया विया। अमरीकी फ़ौज ईरान में 20 हदफ़नि खे निशानो बणायो। अमरीकी उहिदेदार चयो त अमरीका और मुज़बर सां रेडार ऐं हवाई दिफ़ाई निज़ाम खे निशानो बणायो। अमरीकी उहिदेदार मौजूदु हमले जो मक़सदु ईरान खे वार्निंग ॾियणु आहे। उमीद हमला ॻाल्हियुनि जे अमल खे मुतासिर न कंदा। अमरीकी हमले खां पोइ क़तर, बहरीन ऐं कुवैत पंहिंजूं हवाई हदूं बंदि करे छॾियूं। अमरीकी हमले बाद ईरान जी भरपूर जवाबी कार्रवाई। बहरीन, कुवैत, उर्दन में अमरीकी अॾनि खे निशानो बणाइण जी दावा। ईरानी फ़ौज कमान
ख़ात्म अंबिया हेडक्वार्टर जो चवण ख़त्े में कुछ अमरीकी अॾनि खे निशानो बणायो। कार्रवाई ॾखण ईरान में अमरीकी अगराई जे जवाब में कई हुई। ईरानी पास इनकलाब जो त अमरीकी हमलनि सां शहर में टेलीकम्युनिकेशन टावर खे नुक़सान पहुतो। 2 वाटर टैंक तबाह थिया। अमरीकी हमलनि जे जवाब में बहरीन में मौजूदा अमरीकी फिफ्थ फ्लीट ते ड्रोन हमलो कयो। उर्दन में अमरीकी F-35 हैंगरूज़ खे निशानो बणायो। अमरीकी अगराई बरक़रार रही त वधीक सख़्त जवाब ॾिनो वेंदो। रूसी मीडिया मूजिब ईरान जिन जे इलाइक़े में अमरीका जो MQ-9 ड्रोन केराए तबाह कयो। ईरानी पररी वज़ीर अब्बास राक़ी चयो त जंग जे मैदान में शिकस्त बावजूद अमरीका सिंध नज़म खे आज़माए रहियो आहे। जेकॾहिं अमरीका पाण खे महफ़ूज़ रखणु चाहे थो त ख़ितो छॾे हलियो वञे। ईरान जी ताक़तवर फ़ौजूं कंहिं बि हमले या धमकी जो जवाब ॾियण बिना न रहंदियूं। नार फारस जारी ॿाहिरीं हमले आवाज़ी तबाही जे बाबति सां भरियल आहे। होर्मुज़ ॻाल्हि में इलाइक़ो न पर ईरान ऐं ओमान जो गॾियल इलाइक़ो आहे। ईरानी नायब वॾी वज़ीर चयो त तेहरान जो अमरीकी अपाचे हेलीकॉप्टर हमले सां को बि तालुक़ नाहे। ईरान अमरीका ऐं इख़्तिलाफ़नि खे सियासी फ़ाइल ज़रिए सां हल कनि। चीनी बड़ी वज़ारत चयो त इख़्तिलाफ़ या तकरार फ़ौजी कार्रवाई जी ताक़त सां नथा करे सघजनि। अमरीका ईरान ॻाल्हियुनि जे अहम मरहल ते कंहिं फ़ौजी तकरार खे हवा न ॾियणु घुरिजे। धुरियूं तअमुल जो मुज़ाहिरो कनि ऐं दुश्मनी जे क़दमनि खे रोकीनि। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त रियासत कश्मीरी अवाम खे पंहिंजी राय जी आज़ादी इस्तेमाल करण जो मौक़ो ॾींदी। अवामी राय बदिलण रतो छाण ज़रिए पंहिंजी राय ऐं सोच मड़ींदड़नि जा मक़सद कुझु ॿिया आहिनि। रियासत मुख़ालिफ़ एजेंडा ऐं तशदुद ते पूरी क़ुवत सां क़ानून खे लागू कयो वेंदो। ईंदड़ माली साल खां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी टिमाही किस्त 18,000 रुपया करण जो ऐलान। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रूबीना ख़ालिद चयो त ईंदड़ माली साल खां प्रोग्राम जी टिमाही किस्त 18,000 रुपया कई वेंदी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ग़रीब ख़ानदाननि जी इज़्ज़त नफ़्स ऐं मुआशी ख़ुदमुख़्तियारी खे हथी ॾियण लाइ अहम प्रोग्राम आहे। इन ख़िलाफ़ नाकारी प्रोपेगेंडा मज़म्मत जोगी आहे। जुलाई खां BISP जूं सभु अदायगियूं सिर्फ़ डिजिटल वॉट्स ज़रिए कयूं वेंदियूं, जंहिंसां शफ़ाफ़त ऐं सहूलियत में वाध ईंदी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुबैना पुलिस मुक़ाबलनि में 3 फुरू मारिजी विया। 2 ॼणा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस मौजूद नॉर्थ कराची सेक्टर 11G में ॾोहारियुनि सां मुक़ाबले दौरान 2 फुरू मारिजी विया। अजमेर नगरी जे इलाइक़े में पुलिस मुक़ाबले में ॾोहारी मारिजी वियो। 2 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल गिरफ़्तार पुरनि वटां हथियार, मोबाइल फ़ोन ऐं हिकु मोटरसाइकिल हथ कई हुई। शुरूआती ॼाण मूजिबि जवाबदार इलाइक़े में शहरनि खां फुर जूं वारदातूं करण में मुलविस हुआ। जाम सां बरसां पाणी जे वारे ते वियल नौजवान बेदर्दी सां क़त्ल। गुट अकबर ख़ान मरी में बनी में पाणी वराइण वियल इस्माइल मरी जो तशद्दुद थियल लाश मिलो। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि जो चवण नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।